नौशरो फिरोज़ मां अवां खे ख़बर ॾींदा हलूं। डिस्ट्रिक्ट रिपोर्टर मोहम्मद हसन सूमरो जी रिपोर्ट मौजूद। डिस्ट्रिक्ट नौशरो फिरोज़ में कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन नौशरो फिरोज़ जे तरफ़ां महांगाई ऐं पेट्रोल जे क़ीमतनि में इज़ाफ़े ऐं बिल्डिंग मटीरियल जो रेट आसमान ते पुॼी वञण ख़िलाफ़ हिकु अहम इजलास घुरायो वियो, जंहिंजी अॻुवानी कॉन्ट्रैक्टर एसोसिएशन नौशरो फिरोज़ जे सदर मोहम्मद यासीन चांडियो, प्यार अली ट्रगड़, सैयद गुलज़ार शाह, सैयद परवेज़ शाह, रोशन अली चांडियो, अमीर अली चांडियो, नसरुल्लाह पंवर, मोहम्मद साबन जूणेजो, सैयद रखियल शाह, मोहम्मद नूह पंवर, अमजद अली सूमरो, रियाज़ कोराई, ताहिर सतो ऐं ॿियनि अॻुवाननि ने ख़िताब कंदे चयो त महांगाई जे करे वॾे में वॾो नुक़सानु ठेकेदार बिरादरीअ खे आहे। हर शइ जो रेट पंजूण ते पहुतो आहे, पर ठेकेदारनि खे पुराणो 2012 जो रेट शेड्यूल ॾिनो वञे थो ऐं न को डिफरेंस ॾिनो वञे थो, जंहिं करे ठेकेदार खे कम में नुक़सानु थी रहियो आहे। अॻुवाननि जो चवणु हो त निगरान हुकूमत वॾा फ़ैसिला करे रही आहे त ठेकेदारनि लाइ बि नओं शेड्यूल 2022 या 23 जा नया रेट शेड्यूल ॾिना वञनि। इहा नाजाइज़ी ख़त्म कई वञे, ॿी सूरत में असां साइडनि जा कम बंदि करे एहतिजाज जो दाइरो वसी कंदासीं।